नागरिक इलाइक़े जी ब्रेकिंग न्यूज़ आहे जेका असां शेयर कयूं पिया। क़रमपुर लॻु शबीराबाद क़रमपुर थाणे जी हद ॾोहारी मंगसी लिंक रोड ते हज़ारो शाख लॻु ॾोह जे इरादे सां बीठल कुकारी गैंग जे ॾोहारनि जो फुर जे इरादे सां ॻोठ शफ़ीमुन जाफ़री रहवासी जाफ़री बिरादरी सां झेड़ो ڇकताण ऐं फायरिंग जे नतीजे में ॾोहारी हामिद उर्फ़ आबिद कुकारी निंदवाणी मारिजी वियो। ॿिए ॾोहारी जे मारिजी वञण जा इतला ऐं हिकु ॾोहारी ज़ख़्मी ॿुधायो पियो वञे। ॾोहारनि सां मज़ाहिमत ते 3 ॻोठाणा इलियास जाफ़री मीरसन जाफ़री अलीगुल जाफ़री ज़ख़्मी थी पिया, जिन खे शबीराबाद पुलिस लेटर ॾेई इलाज लाइ क़रमपुर इस्पताल मोकिलियो। ज़ख़्मियुनि खे बहितर इलाज लाइ लाड़काणे इस्पताल रेफर कयो वियो आहे। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। वाक़े सबबि इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे।